अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लल्लाहु मिनल किताबि व यश्तरूना बिही ثمنا قليلا أولئك ما يأكلون في بطونهم إلا النار ولا يكلمهم الله يوم القيامة ولا يزكيهم ولهم عذاب أليم أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى والعذاب بالمغفرة فما أصبرهم على النار ذلك بأن الله نزل الكتاب بالحق وإن الذين اختلفوا في الكتاب لفي شقاق بعيد صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फ़रमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि शयुनि जो बयानु फ़रमायो हो जेके मुमानियत बयानु फ़रमाई जेके हराम हुयूं त हराम शयूं न खाओ ऐं उहे शयूं अहिड़ियूं हुयूं जेके ज़ाहिरन नज़र ईंदियूं आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो हो त मुअल जानवर हराम आहे, सीर में वहंदड़ रत हराम आहे, खिंज़ीर सॼो हराम आहे, ग़ैर जे नाले ते जेका शइ ज़बह कई वञे जंहिं ते बि ग़ैर जो नालो रखियो वञे उन शइ जो खाइण बि हराम आहे। इहे अहिड़ियूं शयूं हुयूं जेके ज़ाहिरी आहिनि नज़र ईंदियूं आहिनि। ॿियूं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके आहिनि हराम पर बज़ाहिर नज़र न ईंदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला अॼु उन्हनि शयुनि जो बयानु फ़रमायो आहे। फ़रमाईं त इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लल्लाहु मिनल किताब व यश्तरूना बिही समनन क़लीला। हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु इहो हो त तौरात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेके अहकाम नाज़िल फ़रमाया हुआ पोइ अहले किताब जेके यहूदियुनि ऐं नसरानियुनि मां तौरात खे ॼाणी ॼणा अहले इल्म हुआ आलिम हुआ उन्हनि खे तौरात जो इल्मु हुयो, तौरात जे अंदरि लिखियल मसाइल जो इल्मु हो, ॼाण हुई, पर उन ॼाण जे बावजूदि तौरात जूं ॻाल्हियूं माण्हुनि ताईं चङी तरह पहुचाईंदा न हुया। छाजे करे त उन्हनि में हिकिड़ो मर्ज़ हो जो कुझु रुपया वठी करे अहकाम तौरात जा फेराए करे मटाए करे सवला करे ॿुधाईंदा। जेकॾहिं को अमीर माण्हू ॾोह करे विझे त उन जे बारे में चवंदा त न इहा आयत ग़रीबनि जे लाइ आहे, ईअं मटाईंदा। या जेकॾहिं कोई ग़लती करे विझे ऐं उन ते सज़ा लॻे तौरात में उनजो हुकुम बयानु थियलु हुजे पर अमीर ते कान लॻंदी, ग़रीब ते लॻंदी, या उन माण्हूअ ते न लॻंदी जेको हुनखे 5 रुपया ॾींदो, जेको न ॾींदो त लागू थी वेंदी। कंहिं न कंहिं तरह सां कुझु न कुझु मुआवज़ो वठी करे अहकामनि खे छुपाए बि वेंदा, बाबा जो हुकुम कोन्हे को, या उनखे फेराए बि वेंदा, लाड़े बि वेंदा। हाणे इन अहकामनि खे छुपाइण या अहकामनि खे मटाइण जे एवज़ में जेका रक़म वरिती वई इहा रक़म ज़ाहिर ज़रूर न हूंदी आहे। जीअं मुअल जानवर ज़ाहिर हूंदो आहे, जीअं सीर वारी रत ज़ाहिर हूंदी आहे, जीअं सूअर जो सॼो खिंज़ीर जो गोश्त सभु कुझु हुनजो खाइणु हराम आहे। इहे ज़ाहिरी शयूं आहिनि, हीअ अमल मख़फ़ी हूंदा आहिनि, लिक छप में थींदा आहिनि, हीअ ज़हनी ऐं अक़ीदे जा मामला आहिनि। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो त इहे शयूं बि हराम आहिनि। चिटा लफ़्ज़ फ़रमाया विया इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लल्लाहु मिनल किताब, जेके माण्हू छुपाइनि था उन्हनि अहकामनि खे जेके अल्लाह तबारक व तआला नाज़िल कया आहिनि पंहिंजे किताब में,
किताब मां मुराद हिते तौरात वयश्तरून बि समनन क़लीला। हाणे अहकामनि खे छुपाइनि था, लिकाइनि था, किताब जूं ॻाल्हियूं तौरात वारियूं लिकाइनि था ऐं उन जे एवज़ में थोरी क़ीमत वठनि था। पोइ अलाह तबारक व ताला जी कावड़ ऐं गज़ब ॾिसो। अलाह ताला फरमायो त रुॻो इहे क़ीमत वठी करे जेका खाइनि था रुॻो हराम न, बल्कि हीअं ॿुधो उलाइक मा याकुलून फी बुतूनिहिम इल्ला अन्नार, इहे पंहिंजे पेट में इहा रक़म इन मां का शइ वठी खाइनि था त इहा रक़म, इहो एवज़ो, इहो मुआवज़ो न आहे, बल्कि पेट जे अंदरि बाहि था भरनि। वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह, हिकिड़ी सज़ा इहा त पेट जे अंदरि इहे शयूं, इन्हनि पैसनि मां जेके शयूं वठी खाईंदा, माना इहो पैसो खाईंदा त इहो पैसो न हूंदो बल्कि बाहि हूंदी, हिकिड़ी सज़ा। ॿी सज़ा फरमाई वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं अलाह ताला इन्हनि माण्हुनि सां कलाम ई न कंदो, ॻाल्हाईंदो ई न। इहो बि गुस्से जो इज़हार आहे। कोई माण्हू ॻाल्हि करे, का ॻाल्हि पुछे या कोई उमेदु रखे त मां हिते ॻाल्हि कई आहे त मूंखे जवाबु वरंदी मिलंदी ऐं उतां वरंदी न मिले। बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं ख़ामोशी के मसइले त ख़ातिर कबी आहे। मसलन माहौल हिकु अहिड़ो लॻो पियो आहे, हिकिड़े हलकड़ा करे का अहिड़ी ॻाल्हि कई आहे, हाणे उन ते जेकॾहिं जवाबु ॾिबो त मसइलो ख़राबु थींदो। इन ख़राबीअ खां बचण जे लाइ ख़ामोशी ते बहितर आहे, जवाबु न ॾिबो, कलाम न कबो। पर किथे किथे जवाबु न ॾियणु कावड़ जो इज़हार हूंदो आहे। कोई का ॻाल्हि पुछे थो, मसइलन घर वारनि सां थोरी ॻाल्हि ते नाचाकी अणत बणत थी पई आहे, पुछनि था त मानी खाईंदव, वरंदी नथो, सम्झी वेंदा त कावड़ अथसि। तॾहिं चांहि पीअंदव, भला फलाणे पासे माइटनि ॾे हलूं था, तव्हां बि हलंदव, जवाबु नथो, भला असां वञूं, जवाबु नथो। इहे जवाबु न ॾियणु कावड़ जो इज़हार आहे। त किथे ख़ामोशी फ़साद खां बचण जी आहे, किथे ख़ामोशी न ॻाल्हाइणु कावड़ जो इज़हार आहे। अलाह तबारक व ताला हिते फरमायो वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं अलाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो, माना कावड़ कंदो। वला युज़क्कीहिम, ऐं अलाह ताला फरमायो 3 नंबर ते सज़ा इहा त उन्हनि जे गुनाहनि खे धोई करे उनखे पाक बि न कंदुसि। हितां मालूम थिए थो त अलाह तबारक व ताला पंहिंजे फज़ल ऐं महिरबानीअ सां कुझु कमियूं कोताहियूं ॿाननि जूं नज़र अंदाज़ करे माफ़ करे उनखे पाक कंदो। थोरो मिसाल ॾियां, हिकिड़ो मुआशिरे में माण्हू अहिड़ो ज़िंदगी गुज़ारे मरी वियो जंहिंजे बारे में माण्हुनि जा तासुरात इहे आहिनि त इहो नेको, सभु कुझु चवे थो यार नेको ॾाढो भलो माण्हू हो, उनजे अंदर जा जेके कम आहे अलाह ताला खे सभु मालूम आहे। सख़्तु वॾा गुनाह, वॾा जुर्म, उन्हनि ते सख़्तु सज़ा मिलणु घुरिजेसि, पर माण्हुनि खे हिकिड़े बि उनजे ॾोह जी ख़बर न आहे। माण्हू सभु चवंदा नेको। हाणे अलाह तबारक व ताला रिवायत जे अंदरि ईंदो आहे, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व ताला फरमाईंदो, हीअ सॼी दुनिया जा माण्हू जो शायदि था चवनि त नेको कहिड़ी सज़ा ॾियांसि, छॾे हलो माफ़ी। त माना अलाह तबारक व ताला उन्हनि खे धोई पाक कंदो, तॾहिं त जन्नत में ईंदा। कुझु ॻाल्हियूं हिते अलाह जी फरमायो त अहिड़ियूं कोताहियूं असां माफ़ु न कंदासीं, उनखे पाक न कंदासीं। हिकिड़ी सज़ा ॿुधाई त जेका शइ खाइनि था अहकामनि खे छुपाइण जे एवज़े में वठी करे उहा ॼण बाहि विधऊं पेट में। ॿी सज़ा ॿुधाई कलाम न कंदुसि क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां। 3 सज़ा ॿुधाई त उनखे पाक बि न कंदुसि। 4 नंबर में फरमायईं वलहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब पवंदो। 4 सज़ाऊं, हिकिड़े ॾोह जूं 4 सज़ाऊं। हाणे इन्हनि मां दुनिया जे अंदरि ई हिकिड़ी सज़ा मिली वई, खाईंदा पेट जे अंदरि बाहि भरींदा, भला खाईंदा हिते त हुनजो असरु वरी पेट वारो आख़िरत में थींदो छा? हिते ई थींदो। जेका पेट में शइ खाधऊं उहा बाहि थी वई त नुक़सानु हिते ई थींदो, माना का बीमारी पैदा थींदी, को वबाल, का मुसीबत थींदी, इनखे को न को अहिड़ो मर्ज़ु लॻंदो सॼी ज़िंदगी इन बाहि जे टांडनि में पियो जोॻींदो। इहे दुनिया जूं सज़ाऊं। 2 सज़ाऊं अहिड़ियूं ॿुधाई, 3 जिन में क़यामत जे ॾींहुं कलाम न कंदो, क़यामत जे ॾींहुं पाक न कंदो ऐं अज़ाब हुननि जे लाइ दर्दनाक आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे वला युज़क्कीहिम, अलाह ताला खे पाक न कंदो। जेकॾहिं इन ॻाल्हि खे अलाह ताला माफ़ फरमाए, वज़ाहत में हीअं खणी चइजे त उन माण्हूअ खे दुनिया जे अंदरि अलाह ताला रुसवा करे छॾींदो, अलाह ताला उनखे रुसवा करे छॾींदो। जॾहिं रब तबारक व ताला रुसवा कंदो त माण्हुनि जे आॾो उनजा ऐब ज़ाहिर कंदो, ढक वारो पर्दो न रखंदुसि।
जॾहिं पर्दो न रखंदुसि त ऑटोमेटिक उहो माण्हू हरू भरू बि कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके हुन न कयूं हूंदियूं पर हुनजे मंसूब थींदियूं। कुझु ॾोह हुनजे गिटीअ में लॻंदा, जेके ॾोह कया अथई से त लॻंदा पर न कया हूंदई उहे बि माण्हू हुनते मंसूब कंदा। अलाह जी फरमाए थो कंहिं बि तरह सां पाक न कंदो, हिते बि रुसवाई उते बि रुसवाई। पोइ अॻिते अलाह ताला फरमायो इंसान खे सम्झाइण जे लाइ ख़ुशूसन उम्मत मोहम्मदीअ जे माण्हुनि खे त हे मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, ख़ुशूसन उहे अहले इल्म आलिम जेके क़ुर हदीस जे इल्म खे ॼाणनि था, उन्हनि खे बाख़बर कंदे अलाह ताला गोया खे फरमायो त यहूदनि ऐं नसराननि मां तौरात जा आलिम आकामनि खे छुपाईंदा, चंद टकनि जे एवज़ आकामनि खे फेराईंदा, लिकाईंदा, न ॿुधाईंदा, चंद क़ीमत वठी करे पेट भरींदा। पोइ यादि रखो तव्हांखे ॿुधाइण मां मक़सदु इहो आहे त मथां तव्हां कयो, तव्हां बि न कयो। पोइ ख़बर आहे इहो फ़ैसिलो जेको करे थो उनजे अकुल जो खोट केतिरो हूंदो आहे। अलाह से उनजे अकुल जो अंदाज़ो ॿुधाइण जे लाइ वज़ाहत करी चिटो करे फरमायो उलाइक लज़ीना इश्तरऊ ज़लालत बिल हुदा, इहे उहे कम अकुल आहिनि जेके गुमराहीअ खे वठंदा आहिनि हिदायत जे बदिले में। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू आहे पंहिंजे हिकिड़े दोस्त सां वेठो आहे, अज़ान अची वई, निमाज़ जो टाइम आहे, अज़ान आई माना सॾु थियो निमाज़ जो। हाणे हिकिड़ो दोस्त उथियो आहे निमाज़ ते, ॿिए खे चवे थो भाई हल त निमाज़ ते हलूं, मां कोन थो हलां। हिन जो इहो जवाबु गुमराहीअ खे हासिलु कई, हिदायत जे एवज़ में ठोस जवाबु सिधो तूं पढ़ी मां कोन थो हलां। हुन जे सोच मुताबिक़ त हिकिड़ो सवलो लफ़्ज़ आहे, बसि तूं पढ़ी मां कोन थो हलां। अलाह जी फरमायो कम वक़्तु त ॾिसो निमाज़ पढ़णु हिदायत आहे, रहनुमाई आहे, बख़्शिश आहे, केतिरा ई अलाह तबारक व तआला हुन माने जे लाइ इनामात रखिया आहिनि। ऐं न पढ़णु गुमराही आहे, पाण पंहिंजे मर्ज़ीअ पंहिंजे पसंदि सां ज़बान सां घुरी गुमराहीअ खे कयईं, हिदायत खे छॾियईं। इहो थियो ग़ैर आलिम जाहिल आम माण्हू, पर को अहले इल्म हुजे हुनखे ख़बर हुजे त क़ुर हदीस जे अकामनि खे छुपाइणु ऐं लिकाइणु हेॾो वॾो जुर्म आहे, पर पोइ बि चंद रुपया वठी करे या चंद किन ॻाल्हियुनि खे मसलियत में रखी करे आकामनि खे छुपाए। हिकिड़ियूं मसलियतूं शरीयत ख़ुदि ॿुधायूं आहिनि जंहिंखे मसलियत हिकमत चइबो आहे, ॿियूं वरी बंदे जूं पंहिंजूं हथ घड़ियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे शरीयत न लेखियो आहे। हथ घड़ियूं मसलियतूं न हूंदियूं, न की हुनजो एतबार आहे शरीयत में। जिन ॻाल्हियुनि खे मसलियत तौर ते शरीयत क़बूल कयो आहे उनजो नालो हिकमत रखियो आहे, उहे बयान बि कयूं आहिनि। हर माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ ते दीन खे हिकमत हिकमत चई करे छुपाए लिकाईंदो वठे, हर माण्हूअ खे इजाज़त न आहे, न की हिनखे हिकमत चइबो बल्कि हिनखे छुपाइणु ई चइबो। त पोइ हाणे अलाह तबारक व तआला फरमायो इहे गुमराही हासिलु कंदा आहिनि, गुमराहीअ खे पाण ॼाणी वाणी वठंदा आहिनि हिदायत जे बदिले में। हिकु पासे हिदायत आहे, ॿिए पासे गुमराही आहे, गुमराही खे वञी करे चंबड़ंदा। ॿिए पासे खां वल आज़ाब बिल मग़फ़िरा, हिकु पासे खां बख़्शिश ऐं माफ़ी आहे, ॿिए पासे खां सज़ा आहे अज़ाब, पर हू माफ़ीअ खे न वठंदा, अज़ाब खे वठंदा। ज़ाहिर आहे निमाज़ जो इनकार जो कई त आख़िरत में सड़ंदो न, जे निमाज़ पढ़े आहे त अलाह ताला उनजे बरकत जे करे कुझु कोताहियूं माफ़ बि करे सघे। बल्कि रब तबारक व तआला एॾो महिरबानी आहे, इन बंदे जी निमाज़ जेकॾहिं इहा सही थी पवे त सभु ॾोह बि माफ़ करे सघे थो। हदीस पाक जे अंदरि अलाह जे रसूल फरमायो जंहिंजो हिसाब किताब निमाज़ जो सही थियो उनजा सभु अमल सही थी वेंदा। ऐं बिल्कुलु ईअं हक़ु चिटो करे ॿुधाइजे, हक़ु चिटो करे ॿुधाइजे, पोइ ज़ाहिर आहे हक़ु ऐं सच कड़ो त हूंदो आहे, उन में लूणु विधल कोन हूंदो आहे, मिर्च विधल कोन हूंदा आहिनि, पर जिते फटु हूंदो आहे न उते नमकीन पाणी बि लूण जेतिरो ई मुर्को ॾींदो आहे। इहे फट चवंदा हूंदा आहिनि गुनाहनि जा हूंदा आहिनि। अलाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। मां चवंदो आहियां त सच चइबो, यार रुसे त रुसे, कंगो बि ॾिबो, वार खुसे त खुसे। इन सच खे चवण जी आदत हुजे ऐं सच सहण जी बि आदत हुजे, सच ॿुधण जी बि आदत हुजे। इहे ॿई शयूं असां पंहिंजे अंदरि पैदा कयूंसीं त इनशा अल्लाह ताला क़ुर ऐं हदीस जूं ॻाल्हियूं असांजे दिलि ते नूरानी जो असरु पैदा कंदियूं, इंसानु सुधार जी तरफ़ ईंदो, हिदायत जे तरफ़ ईंदो। पर जेकॾहिं सच ॿुधण जी आदत असां न विधीसीं पाण में, उन ते गुस्सो कयोसीं त पोइ सुभाणे असांखे सच चवण वारा सच न चवंदा न। जॾहिं उन्हनि सच चवणु छॾे ॾिनो त पोइ आख़िर असांखे सही राह ते वठी केरु ईंदो। सच चवण वारनि सच चवणु छॾे ॾिनो त असांखे चङाई चवंदो केरु।
इहा ई त हिकिड़ी वॾी इंसान जे लाइ अलाह ताला जे तरफ़ खां इनामी सूरत आहे, महिरबानी आहे रब जी जो हक़ु सच चवण वारा माण्हू मौजूदु हुजनि, निगहबानी करण वारा मौजूदु हुजनि जेके कोताहीअ ते तंबीह कनि। इहो अलाह ताला जो वॾो इनाम आहे। मिसाल ॾियां, हज़रत उमर रज़ी अलाह ताला पंहिंजे दौर ख़िलाफ़त में वक़्त जो ख़लीफ़ो आहे, अमीरुल मोमिनीन आहे, हुक्मरान आहे, बहितरीन बादशाह आहे, मेंबर ते वेठो आहे, मेंबर रसूल ते बयानु थो फरमाए, चवे थो हे सहाबीओ तव्हां मूंखे अमीर करे मञियो आहे? सभिनी चयो हा मञियो आहे। चए हाणे मां जेकॾहिं का ग़लती कयां त छा करो? हिकिड़े सहाबीअ सबूरे उथी बीही करे तलवार में हाणे मां कढी करे उभी करे ॾेखारियासीं, जे तो ग़लती कई त तोखे हिन तलवार सां सिधो कंदासीं। कावड़ लॻे सां त तूं मूंखे अहिड़नि तिखनि लफ़्ज़नि सां थो चईं, पर ख़ुशि थी करे मुस्कुराए करे अलाह जो शुकुरु कयईं त मुंहिंजा रब तुंहिंजा एहसान जो उमिरि ग़लती करे त हुनखे सिधे करण वारा दुनिया में अञा माण्हू मौजूदु। जे मां गुमराहीअ ते ई हुजां त पोइ तबाह थी वञा न, पर मूंखे सिधे करण वारा, मूंखे हक़ु सच चवण वारा, मूंखे सिधो कड़क नमूने सां करे सिधाई ते हिदायत ते आणण वारा, बीहारण वारा, सिधे रस्ते ते आणण वारा मौजूदु आहिनि तुंहिंजा एहसान। त ॾिसो इहो हिकिड़ो अलाह ताला जो वॾो एहसान आहे जो क़ुर पाक में हक़ु सच लिखियईं। इहो क़ुर पाक जे किताब जो असां तव्हांजे मथां अलाह ताला जो नाज़िल करणु वॾो इनाम आहे। सुणो, हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब जो बहितरीन शारिह शरह करण वारो शख़्सियत थी करे मिलियो, इहो ॿियो इनाम आहे। वरी उन जा पोइ लॻा उलमा सुलहा वक़्त जा जेके हक़ु सच चवनि, इहो वॾो इनाम आहे अलाह ताला जो हर दौर में असांखे सच चवण वारा माण्हू मिलनि। तॾहिं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके दुआऊं घुरियूं, उन्हनि दुआउनि में हिकिड़ी दुआ इहा बि घुरंदा हुआ त मुंहिंजा रब अल्लाहुम्मा वाक़िअतन का वाक़िअतिल वलीद, मुंहिंजा रब मुंहिंजी रहनुमाई ईअं कर जीअं अबो पंहिंजे औलाद जी रहनुमाई कंदो आहे। अबो रहनुमाई कीअं कंदो आहे? शायदि ग़लती माफ़ु कंदो आहे, कीअं हूंदो आहे? ग़लतीअ ते तंबीह कंदो आहे, उनजे तंबीह उनजे चपाट में 1000 भेरा शफ़क़त छुपियल हूंदी आहे। कोई अबो बणिजी चंबो हणी त ॾिसे न, अबे जो चंबो, अबे जो दड़को, अबे जो गुस्सो नफ़रत न हूंदी आहे। अबे जो गुस्सो ऐं चंबो 1000 भेरा शफ़क़त मुहबत सां भरियलु हूंदो आहे। उहो न चाहींदो आहे त मुंहिंजे बचे में इहा कमज़ोरी हुजे, मुंहिंजे बचे में इहो ऐब हुजे। उन ऐब खे धोअण जे लाइ, उन ऐब खे ख़तमु करण जे लाइ उहो चंबो हणंदो आहे। उन चंबे में 1000 शफ़क़त मुहबत छपियल हूंदी आहे। पर जेसि ताईं पाण औलाद जेसि खे ॾिसां आहे न, तेसि ताईं इहा सम्झ में न ईंदी ॻाल्हि। जॾहिं पाण अबो थियो न, पंहिंजे बचे खे जॾहिं चपाट रखियईं, चपाट रखियईं, तॾहिं सम्झ में ईंदो त हाओ इहा चपाट मुंहिंजी शफ़क़त सां भरियल हुई। पर मूंखे तॾहिं बाबो वणंदो हो न, सम्झ में न ईंदो हो। अॼु मुंहिंजी चपाट छोकिरा नथा सम्झनि, हाणे मूंखे सम्झ में आयो त हाओ। तंहिंजे करे इहा वॾी हिकिड़ी बुर्दबारी रखिजे त असां हिकु त कोताही न कयूं कोशिशि करे, पर जे थी बि वञे त हक़ु सच चवण वारा मौजूदु आहिनि, इहो अलाह ताला जो अहसान आहे। तॾहिं त मुड़ंदासीं, हक़ु सच चवण वारा हूंदा तॾहिं त बचंदासीं, तॾहिं त मुड़ंदासीं। जे सच चवण वारा मौजूदु ई न हूंदा त पोइ असांखे जीअं वणंदो तीअं हीअ अल ढोर वांगुरु चरंदा, खाईंदा, पीअंदा, वठंदासीं। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो, इहे उहे माण्हू आहिनि जेके हिदायत जे बदिले गुमराही था वठनि, नथा जो सम्झनि, ऐं वरी मग़फ़िरत माफ़ीअ जे बदिले अज़ाब था वठनि। फमा असबरहुम अलन्नार, वॾी हिन जी हिमत आहे जो जहन्नम जे बाहि ते सबुरु था कनि। ॼाणी वाणी समझदार हुजण जे बावजूदि मग़फ़िरत जो पासो छॾे अज़ाब वारो पासो था वठनि, हिदायत वारो पासो छॾे गुमराही वारो पासो था वठनि। वॾो सब्र आहे हिननि जो बाहि ते। अलाह ताला उनखे सम्झाइण जे लाइ केॾा वॾा लफ़्ज़ चया। जीअं कॾहिं कॾहिं कोई ग़लती कंदो आहे, असां उनखे चवंदा आहियूं अहिड़ा लफ़्ज़, यार तोखे सलाम आहे। कोई ग़लती कंदो आहे, पोइ नसीहत करण वारो कॾहिं कॾहिं सुलझल माण्हू हूंदो आहे न, पोइ उनखे चवंदो आहे यार तोखे सलाम आहे, जो एॾा ॾोह कयूं पोइ बि कंधु ऊचो करे थो घुमंदो वञे, सलाम आहे। अॻिलो न सम्झी सघंदो आहे, पर हिन थप चंबो थुक जो हणी छॾियुसि, सलाम आहे तोखे, एॾा वॾा ॾोह कयूं, कंधु मथे कयूं त घुमी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चएसां त हेॾो वॾो ॾोह ईअं ॿुधी न थो मरी, कंधु मथे करे थो घुमी, ईअं चएसां। पर अहिड़ा लफ़्ज़ ॿिया चयईंसि, सलाम आहे तोखे जो एॾनि ॾोहनि जे बावजूदि कमु ॾाढो ऊचो करे थो घुमी। अलाह ताला बि हिते अजीब अंदाज़ असां वारे उन सम्झ मुताबिक़ ॻाल्हाए करे इंसान खे सेखारियो आहे। इहे अहल इल्म थी करे जो नथा सम्झनि त पोइ शाबस हुजे उन्हनि जी हिमत खे जो बाहि ते सबूर कयूं था। सम्झाइण जा केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि।
हे जेके असां चालाकीअ सां इहे लफ़्ज़ कॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं, इहे असांजे अबे ॾाॾे जा ख़लकियल न आहिनि, अलाह ताला ॻाल्हाए असांखे सेखारियो आहे। इहे असांजे वॾनि जेके वॾनि खां दानाउनि खां इहे कहावतूं जेके ॿुधण में ईंदियूं आहिनि, इहे अबे ॾाॾे जूं न आहिनि, इहे क़ुर हदीस जे ज़रिए मिलियूं आहिनि असांखे। पोइ असां क़ुर हदीस मां न ॿुधियूं आहिनि, ॿुधियूं जो वॾनि जे वातनि मां आहिनि, त पोइ चवंदा आहियूं वॾड़ा चवंदा हुआ, वॾड़ा चवंदा हुआ। ॻाल्हियूं इहे हितां मिलियूं आहिनि, वॾनि खे पंहिंजो इल्मु कोन हो। पोइ हाणे अलाह ताला फरमायो इहे सभु सज़ाऊं, पेट में हराम खाइणु माना बाहि विझणु, अलाह ताला जो कलाम न करणु क़यामत जे ॾींहुं, पाक बि न करणु, अज़ाब ॾियणु, अलाह सां फरमाए थो इहे सज़ाऊं। ज़ालिक बि अन अल्लाह नज़र अल किताब बिल हक़, हिन जे करे थियूं लॻनि उन्हनि खे जो अल्लाह पंहिंजे तौरात किताब खे हक़ ऐं सच सां नाज़िल कयो, पर हिननि उन में शक कयो, हिननि उन में उलझन पैदा कई, इख़्तिलाफ़ पैदा कयो। उन ई साॻे ई हुकुम खे हिकिड़नि जे लाइ नॉर्मल करे, ॿियनि जे लाइ कड़क करे ज़ाहिर कनि। हिकिड़नि खे माफ़ीअ जो ऐलान उन ई आया त उन ई हुकुम सां हिकिड़नि खे सज़ा, हिकिड़नि खे माफ़ी, हिन इख़्तिलाफ़ पैदा कयो। हिन किताब में लफ़ी शिक़ाक़ुन बाईद, अलाह सां फरमाए थो असांजे नाज़िल कयल किताब में जेको अहिड़े क़िस्म जो इख़्तिलाफ़ पैदा करे जो माण्हुनि खे शक पैदा कयो, अहिड़े क़िस्म जो माहौल पैदा करे जो माण्हुनि जो एतबार उन किताब तां कढी वञे, इहा हिकिड़ी अहिड़ी गुमराही आहे जेका परे वारी गुमराही आहे। इहो गुमराह थी पर परे हलियो वियो आहे। इहे लफ़्ज़ एॾा वॾा आहिनि, थोरो वज़ाहत कयां त सम्झ में आसान थिए। जीअं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ जी कंहिंसां थोरी अणत मणत थींदी आहे, पोइ हाल फ़िलहाल ई सलाम दुआ करणु छॾे ॾींदा आहिनि। पाड़े में बि गॾु हूंदा आहिनि, हर रोज़ु निमाज़ रोज़े में हिक ॿिए सां आम्हूं साम्हूं बि थींदा आहिनि, पर फ़िलहालु ॻाल्हाइणु छॾींदा आहिनि। इहा दूरी आहे पर थोरी। पोइ आहिस्ते आहिस्ते इहा कावड़ गुसो वधंदी वेंदी आहे, त पोइ हिक ॿिए जे वेझो अचण बि छॾींदा आहिनि। जॾहिं इहा कावड़ वधंदी वेंदी आहे त पोइ बिल्कुलु हिक ॿिए खे ॾिसणु छॾींदा आहिनि। जॾहिं ॾिसणु छॾे ॾींदा आहिनि त पोइ हिक ॿिए खे भत बोड़ बिरादरी, हिक ॿिए जे दावत ॾुख सुख में अचणु छॾींदा आहिनि। जॾहिं सफ़ा हाणे परे थी विया, पोइ जेकॾहिं उन्हनि मां पाड़ेस जे कंहिं माण्हूअ खां को पुछंदो आहे, फलाणा ॾे ख़बर पाण में ठहियल आहिनि, ॿाहिरां हुया दोस्त हुया, अञा आहिनि जुड़ियल आहिनि पाण में, या भई उन्हनि जी जोड़ी टुटी। पोइ सियाणो हूंदो आहे त छा चवंदो आहे, अॼु हिक ॿिए खां एॾो परे थी विया आहिनि, हाणे उन्हनि जो मोटणु मुमकिन कोन्हे। कीअं थियो न, माना हिननि जो इख़्तिलाफ़ अहिड़ी हद ते पहुतो आहे, इहे हिक ॿिए खां टुटी, हिक ॿिए खां परे थी, एतिरो परे थी विया आहिनि जो हाणे उन्हनि जो जुड़णु मुमकिन कोन्हे। अलाह जी फरमाए थो असांजे अहकामनि खे लिकाइण जो जेको जुर्म आहे, उन जे एवज़ में 5 रुपया वठी खाइण जो जेको ॿियो जुर्म आहे, उन जे एवज़ में सज़ा ख़ुदा जी जेका अलाह ताला उनखे इहा खाधे वारी शइ पेट में टांडा बाहि बणाए थो ॾे, इहा टीं सज़ा। चौथीं सज़ा ख़ुदा उन्हनि सां कलाम न कंदो। 5हीं सज़ा अलाह ताला उन्हनि खे पाक बि न कंदो। 6हीं सज़ा उन्हनि खे सज़ा बि ॾींदो। इहो अलाह ताला जो इन्हनि माननि सां कावड़ ऐं गुस्से जो इज़हार इन्हनि जे ई नाफ़रमानी जे करे आहे। हाणे इहे ख़ुदा तबारक व ताला खां एतिरा गुमराह थी परे थी विया आहिनि जो जहन्नम जे बाहि खे हासिलु करणु पसंदि कयूं, हिदायत जे बदिले गुमराहीअ खे पसंदि कयूं, मग़फ़िरत जे बदिले अज़ाब खे पसंदि कयूं, जन्नत जे बदिले जहन्नम खे पसंदि कयूं। अलाह जी फरमाए त इहो बानो मूंखां एॾो परे थी वियो आहे गुमराहीअ वारे रस्ते ते, हाणे हिन जो मोटणु केॾो क़ुर पाक जो सम्झाइणो आसान आहे। अलाह जी फरमाए अहिड़े अमल सां बानो ख़ुदा खां एतिरो परे थी वेंदो आहे, शैतान एतिरो गेले वेंदो हुनखे जो हाणे इहो बानो मोटी न सघंदो। इहो गुमराहीअ जे इंतिहा दर्जे ते, परे दर्जे ते वञी पहुतो। हाणे इहो मुमकिन आहे, इहो मोटणु मुमकिन कोन्हे, इहो न मोटी सघंदो। लफ़ी शिक़ाक़ुन बाईद, इहो ज़िद्दियत में परे वञी पहुतो। इहो असांजे ई अंदाज़ में सम्झाइण जो क़ुर पाक जो तरीक़ेकार आहे। त ॾिसो, बज़ाहिर ॾिसिजे थो त क़ुर पाक ॼण त तौरात जे आलिमनि जे उन इहा कोताहीअ खे बयानु कयो आहे त उहे अहकामनि खे छुपाए जुर्म कंदा, जंहिं जुर्म जी सज़ा अलाह ताला हीअ ॾिनी आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे क़ुर पाक जे अंदरि बयानु करण जो मक़सदु छा क़ुर पाक कहाणी जो किताबु आहे, या क़ुर पाक किसनि जो किताबु आहे, डाइजेस्ट आहे, हिकिड़ी तारीख़ी को किताबु आहे जो हुनखे पढ़िजे वरी मज़ो वठिजे? न, क़ुर पाक उम्मत मुहम्मदीअ जे लाइ, क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ निज़ाम हयात किताबु आहे, रहनुमा किताबु आहे, सॼी ज़िंदगीअ जी रहनुमाई कंदड़ किताबु आहे। पोइ हिननि आयतुनि तव्हां असांजी रहनुमाई कई हिन सबक़ सां त जीअं उन दौर जे उलमा खे अलाह ताला माफ़ु कोन कयो इन जुर्म जे करे, त उम्मत मुहम्मदीअ जे उलमा में जेकॾहिं इहे ग़लतियूं ईंदियूं त ख़ुदा उनखे बि माफ़ु न कंदो, उनखे बि सज़ा ॾींदो। हिकिड़ो सबक़ु इहो मिलियो। ॿियो सबक़ु हीउ मिलियो इन ई आयत जे ज़िम्न में त उलमा जे सच चवण जे करे ॿुधण वारा
जेकर कावड़ कंदा रहंदा, गुस्सो कंदा रहंदा, ॿुधणु पसंदि न कंदा त उलमा सच चवणु छॾे ॾींदा। सच चवणु छॾे ॾियणु इहा हिकिड़ो सबबु पैदा थी माण्हुनि जे रवैये सख़्तु हुजण जे करे, माण्हुनि जे अदम बर्दाश्त न हुजण जे करे। तंहिंजे करे इतां ई सबक़ु मिलियो त ॿुधण वारा जेके आहिनि उहे वॾी बुर्दबारी रखनि, हक़ु सच ॿुधण जी हिमत ऐं हौसलो रखनि ऐं पंहिंजी इस्लाह करण जो हितां सबक़ु को न को रस्तो को न का राह कढनि। इहे ॿई शयूं क़ुर पाक सेखारे चङियूं। पोइ तव्हां असांजे लाइ क़ुर पाक बज़ाहिर हुननि जी तारीख़ खे बयानु करे वियो, इन जे ज़िम्न में तव्हां असांखे ॿ वॾा सबक़ ॾेई वियो, उलमा खे बि ॿुधंदड़ अवाम खे बि। अलाह ताला शला तव्हां असांखे इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।